जिनासिन ख़बर में कड़ी जामशोर खां जामशोर वेझो ॻोठ रमज़ान राजड़ में गुम थियल औरत जो ॿेले में तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर में कड़ी पिया इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे, वधीक जांच करे रहिया आहिनि। वाक़िआ आगाह कयूं पिया जामशोर वेझो ॻोठ रमज़ान राजड़ में गुम थियल औरत ॿेले में तशद्दुद कयल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त औरत जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे, वधीक जांच करे रहिया आहिनि। वाक़िआ आगाह कयूं पिया जामशोर वेझो ॻोठ रमज़ान राजड़ में गुम थियल औरत जो ॿेले में तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। हम ख़बर ॾियूं पिया इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे, वधीक जांच करे रहिया आहिनि। वाक़िआ आगाह कयूं पिया जामशोर वेझो ॻोठ रमज़ान राजड़ में गुम थियल औरत जो ॿेले में तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। जामशोर खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद है। जी रहीम बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? सोनिया पेटारो लॻ ॿेले खाते में औरत जो लाश हथ आयो है और तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाश जी सुञाणप ॻोठ रमज़ान राजड़ के रवासी आबदा दाल परवेज़ तो थी आहे। और तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं त वाक़िए वारे हंध ते पुलिस पहुची औरत जा वारस भी पहुची आहिनि, जंहिंखां पोइ लाश के लम्स अस्पताल मुंतकिल करण लाइ एम्बुलेंस भी तलब कई वई आहे। पुलिस मूजिब लाश के अस्पताल मुंतकिल करे रहिया आहियूं। उन हवाले से एसएचओ जामशोर आहे रज़ाक कमांडो उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। संदसि चवणु आहे त वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। फिलहाल का भी अॻुभराई नाहे थी सघी, जॾहिं त फोती जे वारसनि जो चवणु हो त आबदा जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो, गुज़िरियल ॾींहं खां लापता हुई। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।